अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मैं तव्हांजो भाउ मुफ्ती लाल मोहम्मद महर सोचो तो मां तव्हांखे मैसेज ॾेई छॾियां। कल्ह खां वठी वॾी वरसोट हले पई कराची में ऐं उन ते काफ़ी दोस्त जेको आहे वॾी हमदर्दी जो इज़हार कंदा पिया। कंहिंजी तज़लील करणु, कंहिंजे हक़ कंहिंखे एतिजाज जे मथां उन ते तशदुद करणु, इन जी असां हिमायती न आहियूं। लेकिन मां तव्हांखे वाज़े ॻाल्हि ॿुधायां त हीउ सॼो मसइलो हलियो आहे गुस्ताख़ी रसूल शाहनवाज़ कुंबर जे क़त्ल खां बाद में। सो मां तव्हांखे ॿुधायां त महबूब सभिनी खे पंहिंजा प्यारा हूंदा आहिनि। हर हिकु इंसाननि जे उसूल आहे त पंहिंजे महबूब जे ख़ातिर केतिरे बि हद ताईं वञी सघंदो आहे। लेकिन इंसाननि खां हटी करे ॿिए तरफ़ ॾिसो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अलाह जा महबूब आहिनि। ज़ाहिर आहे जेकॾहिं कोई बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी गुस्ताख़ी कंदो या गुस्ताख़ सां हमदर्दी कंदो, अलाह साईं उनखे ज़रूरु जेको आहे ज़लील रुसवा बि कंदो ऐं उनखे जेको आहे त दुनिया में मोचड़ा बि ज़रूरु लॻंदा, आख़िरत में बि लॻंदा। सो जेके क़ौम परस्त या जेके माण्हू हिमायत में गुस्ताख़ रसूल जी में कल्ह कुटिया, उन्हनि जी इहा ज़लालत मुक़दर हुई, अञा वधीक ज़लील थींदा जेतिरे ताईं पंहिंजे मौक़फ़ खां न हटंदा। ऐं जेके घर में वेठा आहिनि उन्हनि जे लाइ बि मां वाज़े मैसेज ॾेई थो छॾियां त रब जे महबूब जी जेको आहे गुस्ताख़ जी तव्हां हिमायत में निकिता आहियो। रब जो कसम तव्हां घर में वेही रहो नी तॾहिं बि तव्हांखे जेको आहे ज़िलत ॾिसणी पवंदी, तव्हांखे रब साईं घर में बि मोचड़ा हणाईंदो।